अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आप हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 4 नवंबर 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे CTD अदालत में पेश न कयो। इंतज़ारु कंदड़ वारस औरतनि रोई ॾिनो। वकीलनि पारां CTD जे अहिड़े अमल जी मज़मत। मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा। सरमद मीराणी गनी अमान जी गिरफ़्तारी वारे मामले ते वॾे वज़ीर अदालती हुकम ते अमल करण जी हिदायत करे छॾी आहे। GS सिंध मुहाज़ लाइ अमल जोड़ण लाइ अॼु इजलास सॾाए वरितो। गनी अमान ऐं सरमद खे अदालत मां खणण ख़िलाफ़ वरल सिंधी कांग्रेस पारां आलमी इदारनि में आवाज़ उथारण जो ऐलान। वफ़ाक़ी हुकूमत पारां 27 आइनी तरमीम जूं तयारियूं। पीपल्स पार्टी खां बि मदद तलब। सिंध जे सुजाण धुरियनि 27 आइनी तरमीम सिंध ख़िलाफ़ साज़िश करार ॾेई छॾी। सख़्त रद्द अमल जो फ़ैसिलो। नामियारे सियासी कारकुन तरक़ी पसंद शाइर मंसूर मीराणी जी वरसी मल्हाई वई। भेटा पेश। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। CTD पारां अदालती हुकम बावजूद शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे खणण खां पोइ ॿिए ॾींहुं दहशतगर्दीअ जे अंत वारी अदालत में पेश न कयो वियो, जॾहिं त वकील अॻवान वारिस ऐं क़ौमी कारकुन सॼो ॾींहुं अदालतनि में गनी अमान ऐं सरमद मीराणी जो इंतज़ारु कंदा रहिया। इंतज़ारु कंदड़ गनी अमान जे वारिस औरतनि अदालत में रोई ॾिनो। गनी अमान जीजल अमड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा बचा दहशतगर्द न आहिनि, ही पाण दहशतगर्द आहिनि। असांजा बचा अदालत आंदा वञनि, असां कानून ज़रिए विढ़ंदासीं, असांजो बचो छॾियो वञे। इहो ॾींदासीं त अहिड़ो जेको आहे त माना जबर थींदो आहे, अहिड़ो ॾाढ थींदो आहे, अहिड़ो ज़ुल्म थींदो आहे जो माना कोर्ट में पेश करे हिकु जज जेको आहे उहे जज बि हिननि जा वेहारियल उन जेका फतवा ॾिनी आहे माना उन ते मोटायूं हुननि खे साॻी जेको आहे त खयूं माना उथी चुरिया आहिनि वाट माना खणी हलिया विया आहिनि। अहिड़ो कहर कंहिंसां थींदो? अञा बि असांखे था चवनि त तव्हां जेको दहशतगर्द आहियो। दहशतगर्द त हे पाकिस्तान वारा पाण आहिनि जेके हिननि जा जेके कम इहे पिया हलनि था त इहे ई पाण आहिनि। असां त दहशतगर्द न आहियूं, असां त इंसान दोस्त आहियूं। असां सिंध जा पोइ लॻायूं, GM सैद जा पोइ लॻायूं, मुर्शिद लतीफ़ जा, इन में जेको आहे त असां दहशतगर्द आहियूं। सरमद मीराणी गनी अमान जी गिरफ़्तारी वारे मामले ते वॾे वज़ीर अदालती हुकम ते अमल करण जी हिदायत करे छॾी आहे। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त सरमद मीराणी ऐं गनी अमान वारी गिरफ़्तारी बाबति वॾे वज़ीर नोटिस वरितो आहे। वॾे वज़ीर अदालती हुकम ते अमल करण जी हिदायत कई आहे। गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे अदालत में पेश न कयो वियो, जॾहिं त वकील पिणु अदालतनि में गनी अमान ऐं सरमद मीराणी जो इंतज़ारु कंदा रहिया। कराची बार जे सदर आमिर नवाज़ वड़ाइच उन मौक़े ते चयो त गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे अदालत आज़ादु करण जो हुकुम ॾिनो हो। उन बावजूदि पुलिस ॿिन्ही खे आज़ादु करण बदिरां अदालत जे अहाते मां अॻवा कयो। पुलिस जो चवणु हो त असांजे क़ानूनी सलाहकार मूजिबि जज जो फ़ैसिलो ग़लति आहे, असां उहो फ़ैसिलो नथा मञूं ऐं सुभाणे असीं दहशतगर्दी कोर्ट में कस्टडी पेश कंदासीं। पुलिस जो हीउ अमल न रुॻो शर्मनाक आहे पर क़ाबिल मज़मत इंतिहाई परेशान कंदड़ बि आहे। उनखां बि वधीक अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे जो पुलिस ॿीहर गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे अदालत में पेश नाहे कयो। पुलिस जो हीउ अमल मुकमिल तौर ते ग़ैर क़ानूनी ऐं फ़ौजदारी नोयत जो आहे। असां अॼु सिंधी हुकूमत खां मुतालबो करियूं था त अॻवा में मुलविस ज़िम्मेवार पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वञे ऐं ॿिन्ही मग़वियुनि खे फ़ौरी तौर बाज़ियाब करायो वञे। असां पुलिस जे हिन ग़ैर क़ानूनी अमल जी सख़्त मज़मत करियूं था।
आमिर नवाज़ वड़ाइच जो वधीक चवण होता। वकील, जैसा कि तमाम दोस्तों को मालूम था कि सरमद मीरानी और गनी चांडियों को कल मजिस्ट्रेट साहब ने एक जुडिशल ऑर्डर करके रिलीज़ कर दिया था 63 के तहत, लेकिन जो पुलिस है वो कस्टडी अपने साथ ले गई थी, वहाँ से अगवा करके भगा कर ले गई थी। आज पुलिस, उसके बाद पुलिस वालों ने एक जो है एप्लीकेशन देने की कोशिश की, तब तक कोर्ट बंद हो चुकी हुई थी। उसमें उन्होंने ये कहा कि हमारे लीगल जो एक्सपर्ट्स हैं उन्होंने कहा कि जज साहब का ऑर्डर गलत है, इसलिए हम जज के ऑर्डर की तामील नहीं करेंगे और हम कस्टडी अपने पास ले गए। आज उनको वो कस्टडी हर सूरत में एटीसी कोर्ट में पेश करनी थी, लेकिन उन्होंने अभी तक जो उनसे एटीसी कोर्ट में कस्टडी पेश नहीं की है। आज जो उनसे अभी दिन के 3:30 बज चुके हैं और जज साहब यहाँ से जा चुके हैं। अब जो उनसे ना वो हाई कोर्ट में कस्टडी लेके आए, ना ही वो सिटी कोर्ट में लेके आए। ये जो सूरत हाल है ये इंतहाई तशवीशनाक है, और मेरे ख्याल से अगर इस तरीके से जुडिशरी का मजाक उड़ाया जाएगा, इस तरीके से कोर्ट्स के ऑर्डर को जो उनसे जूती के नोक पे रखा जाएगा तो कोई भी सिस्टम नहीं चल सकेगा। ये जो इनका एक्ट है पुलिस का, ये सीधा सीधा एक अगवा क्रिमिनल एक्ट है, और उन्होंने अब जो कस्टडी उनके पास है कोर्ट आवर्स के बाद उनको जो पेश करना था नहीं कर सके। इवन कल से उन्होंने अगवा किया हुआ था, लेकिन कहीं अगर थोड़ी बहुत भी उनको लगता था तो आज तो उनको हर सूरत में कोर्ट के सामने लाना था, वो नहीं लेके आए। अब ये क्रिमिनल एक्ट है और ये एक अगवा का केस उन पर बनता है। हम उम्मीद करते हैं कि कोर्टें और आम पब्लिक जितने भी वो सब ये एक्ट जो है इस टाइम पे ये सारी कार्रवाई बहुत करीब से देख रहे होंगे, और आप सबको ये बात पता चल रही होगी कि किस तरीके से जो वो रियासत है वो अपना जुल्म और जबर जो है वो लोगों पे कर रही है। पहले उनको जबरी गुमशुदा किया गया, फिर प्रोटेस्ट किया गया तो उनको सामने लेके आए, फिर कोर्ट में लेके आए, जब कोर्ट ने रिलीज़ किया तो फिर उसको अगवा करके ले गए। अब आईजी सिंह को इस बात का जवाब देना पड़ेगा कि ये जो कस्टडी है वो किस कैपेसिटी में उनके जो पुलिस ऑफिशियल्स हैं या कंसर्न एसपी को ये जवाब देना पड़ेगा कि उन्होंने किस कैपेसिटी में अपने पास रखी है जब कोर्ट ने रिलीज ऑर्डर कर दिया है। हम पुलिस के इस एक्ट की पुरजोर मजम्मत करते हैं, और मैं ये कहूँगा कि हम नहीं चाहते हैं कि हम इस एक्ट के लिए सड़कों पर आएँ। आप इसको जुडिशल तरीके से, आपने कल जो एक्ट किया हमने सब्र किया, हालांकि वो सब्र करने वाला काम नहीं था, कोर्ट से आपने कस्टडी अगवा की, लेकिन हमने प्रोसेस ऑफ लॉ पे यकीन रखते हुए हमने कहा चले कल कोर्ट में आएंगे, हम कोर्ट में जुडिशल जो भी होगा लीगल जो है हम अपना वॉर करेंगे, हम लीगली इनको जो लड़ेंगे इनसे। लेकिन आज हम इस पोजीशन पे हैं कि वो कोर्ट में भी लाने से कतरा रहे हैं। ये क्या हो रहा है, किस किस्म का कानून चल रहा है, सब समझ से बाला तर रहे। मैं आखिरी में एक बार फिर गवर्नमेंट से भी, लॉ इन्फोर्समेंट एजेंसी से भी, चाहे वो पुलिस हो या दूसरी हो, उन सब से एक ही बात की डिमांड करूंगा कि कोर्ट के ऑर्डर के मुताबिक सरमद को, मीरानी को और गनी चांडियों को रिलीज़ कर दिया गया, उसकी कस्टडी को फौरी तौर पर उनके लवाहिकीन के हवाले किया जाए। शागिर्द अगवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीरानी खे आज़ाद न करण ऐं जबरी गुमशुदगियुनि वारे मामले ते जीए सिंध मुहाज़ अॼु इजलास सॾाए वरितो आहे। जीए सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो सिंध मां जबरी गुमशुदगियुनि जे वारदातनि में हिकु भेरो ॿीहर तेज़ी अचण ऐं उन जे ज़रिए पुरअमन सियासी कारकुननि खे गैर क़ानूनी तरह खंभण जे ख़िलाफ़ ऐं पुलिस तरफ़ां फुल फिराए हाफ फिराई जहिड़े अदालत खां मथां क़त्ल वारनि वाक़िअनि में वाध वारे मामले ते अॼु इजलास सॾाए वरितो आहे। जीए सिंध मुहाज़ जे सरबराह रियाज़ चांडियो जो चवणु आहे त बुनियादी इंसानी हक़नि जूं भञकड़ियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हुकुमरान ऐं सरकारी इदारा पुरअमन शहरियुनि खे पुलिस गर्दी जे ज़रिए रोज़ानो तशदुद जो निशानो बणाइनि था, भतेखोरी कनि था। हुकूमती इदारा पुरअमन सियासी कारकुननि आम शहरियुनि खे खंभे गुम कनि था त सिंध में आवाम जी भलाई ऐं तरक़ी जी ॻाल्हि न करियूं, कानून जी हुक्मरानी जी ॻाल्हि न करियूं, मुआशी बहितरी, इंसानी आज़ादी ऐं जमहूरी क़दरनि जी ॻाल्हि न करियूं, करप्शन गर्दी, मनशात गर्दी, धाड़ियल गर्दी ऐं पुलिस तरफ़ां रोज़ानी बदतरीन तशदुद करे अदालतनि खां मथां क़त्ल करण वारनि मामलनि ते न ॻाल्हायूं। ताज़ो ई प्रोफेशनल डॉक्टर महमीर तुनियो खे ॾोहारी ॼाणाए पुलिस क़त्ल कयो आहे। उनखां अॻु बि हज़ारे पुरअमन शहरियुनि खे ॾोहारी ॼाणाए जुड़तू मुक़ाबलनि में हुकूमती इदारा क़त्ल कंदा रहिया आहिनि।
हिकिड़नि जूं ज़िंदगियूं खसिनि पिया ऐं हिकिड़नि खे हमेशह लाइ माज़ूर कनि पिया। हीउ ज़ुल्म आहे त सूबेदार चांडियो जेको पुरमन सियासी कारकुन आहे, या गनी अमान सरमद मीराणी जंहिंखे अस्पताल ऐं घर मां खंयो वियो आहे। सख़्तु अवामी एहतिजाज खां पोइ उन्हनि खे कूड़नि केसनि में ज़ाहिर कयो वियो आहे, जॾहिं अदालतनि उन्हनि खे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो त अदालत जे अंदरां ई उन्हनि खे खंभे गुम कयो वियो। हीउ ॾाढे ज़ुल्म जी इंतिहा आहे त क़ानून लताड़ियो पियो वञे, अदालतनि जा हुकुम नथा मञिया वञनि। पीपल्स पार्टी सिंध में अण ऐलानियल मार्शलाई सरकार हलाए पई। हिन लाक़ानूनियत खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। इन ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारींदा रहंदासीं, पुरमन जदोजहद कंदा रहंदासीं। इन सिलसिले में मुहाज़ सरबराह तरफ़ां SUP जे सरबराह सैयद ज़ैन शाह, जस्कम सरबराह सनान खान कुरैशी, क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे जस्कम, शहीद बशीर जे सरबराह डॉक्टर न्याज़ कालाणी, अवामी तहरीक जे सरबराह एडवोकेट वसंत थरी, जस्कम आरिसर जे सरबराह असलम खैरपुरी, पोरियत मज़ाहिम जे सरबराह मसरूर शाह, अवामी वर्कर्स पार्टी जे सरबराह बख्शल थलो, GS सिंध क़ौमी पार्टी जे सरबराह नवाज़ खान ज़ौर, GS सिंध तहरीक जे सरबराह शबीर जमाली, अवामी जमहूरी पार्टी जे सरबराह नूर नबी राहूजो, ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जे सरबराह असद भट्ट, सलीम जरवार ऐं इमदाद चांडियो खे शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। जॾहिं त सिंध बार काउंसिल में चूंडिजी आयल क़ानूनदान मीर मंगरियो, KB लगारी, सिंध हाई कोर्ट बार हैदराबाद जे सदर इशरत लोहार, क़ानूनदान इंद्रजीत लुहाणे, सिविल सोसाइटी में मुश्ताक मीराणी, आलिम अदीब जामी चांडे, बदर चन्ने, इस्माइल वसाण, सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी नूर चाकराणी खे दावतूं पिणु ॾिनियूं वियूं आहिनि। जॾहिं त इहो मुतालबो पिणु कयो वियो आहे त फौरी तौर ते गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे आज़ादु कयो वञे। सरमद मीराणी जे वालिद पारां सरमद ऐं गनी अमान जी ज़िंदगियुनि खे ख़तरे जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। सरमद मीराणी जे वालिद चयो आहे त सरमद ऐं गनी अमान जे ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे। घुराए उन खां पुछाणो करे सघे थो, ऐं जेकॾहिं हू कंहिं रिमांड वग़ैरह में पंहिंजो जेको जवाबदार ॼाणायो अथनि उनखे पेश कनि था पिया, त उन्हनि बाबति बि उन्हनि खां मुकमल उन्हनि जा तफ़सील सबूत घुरण जो हू हक़ु रखे थो, अख़्तियार रखे थो पियो। जेकॾहिं IO उहे साबितियूं नथो पेश करे सघे ऐं उन जे साबितियुनि जे अगेंस्ट में जेकॾहिं गवाहियूं, विटनेसिस या सबूत के अचनि था पिया, जीअं मिसाल जे तौर ते मुंहिंजे पुट खे खणी विया, असां फौरी तौर ते साॻी तारीख़ ते 29 तारीख़ ते थाणा सचल ते 154 जी FIR जे लाइ जेका असां एप्लीकेशन मां पाण पंहिंजे नाले सां ॾिनी ऐं उन में सॼी वार्ता जीअं जो तीअं बयानु कई, जेका हुन रिसीव कई, जेका रिकॉर्ड ते मौजूदु आहे, जेका असां कल्ह मैजिस्ट्रेट साम्हूं बि पंहिंजे वकील दोस्तनि जे ज़रिए पेश कईसीं, अॼु हाई कोर्ट में बि जेको आहे सो पेश कईसीं, जंहिंजे नतीजे में अच्छा उन खां अलावा तव्हां ॾिठो त हाई कोर्ट में बि असां ॿिए ॾींहं ते वरी 30 ते पटीशन में वियासीं। उहा पटीशन बि प्रोसेस थी, जंहिंजी अॼु डेट लॻल हुई। कराची बार एसोसिएशन तव्हां पाण ॾिठो त हुन मज़म्मती बयानु रुगो जारी न कयो, पर ॿिन्ही ॼणनि जा सरमद अमा ऐं पंहिंजो सरमद मीराणी ऐं गनी अमान जो हुन में ज़िक्र कयो त इन्हनि जी अगवा जेका आहे नाजाइज़ 48 कलाकनि जे अंदरि रिहा कयो। हैदराबाद जे SSP जेको आहे सो चौधरी अदील चांडियो साहिबु जेको आहे उन पाण ख़ुदि अची उन धरणे में ऑन दी रिकॉर्ड मीडिया जे साम्हूं, वारसनि जे साम्हूं, ॿिया जेके सिविल सोसाइटी जा ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट उन्हनि जे साम्हूं मञियो त माण्हू असां वटि असां 36 कलाकनि जे अंदरि ॾींदासीं। गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे अदालती हुकम बावजूदि आज़ादु न करण ऐं अदालत मां CTD पारां खंभे खणी वञण वारे मामले केतिराई सवाल उथारे छॾिया आहिनि। जुडिशियल मैजिस्ट्रेट वीस्ट निसार अहमद चांडियो CTD पारां पेश कयल गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे सेक्शन 63 तहत आज़ादु करण जो हुकुम ॾिनो हो। वरी CTD अदालती हुकम ते अमल न कंदे ॿिन्ही खे आज़ादु न कयो ऐं उन अमल हिकु बहस छेड़े छॾियो आहे। CTD ऑफिसरनि जो चवणु आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ ETC कलम तहत FIR दाख़िल थियल आहे। जवाबदारनि जो ट्रायल दहशतगर्दी जे अंत वारी अदालत में हलणो आहे। जवाबदारनि जो रिमांड वठण लाइ इलाइक़े जे ड्यूटी मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो वियो। SSP CTD इरफान मूजिबि ड्यूटी मैजिस्ट्रेट सिर्फ़ु रिमांड ॾेई सघे थो। जज साहिब शुरू में IO खे हिकु ॾींहं जो रिमांड पिणु ॾिनो, पर बाद में कराची बार जे वकीलनि जे प्रेशर में अची जज साहिब सेक्शन 63 तहत जवाबदारनि खे मुर्गो FIR मां ई बरी करण जो हुकुम ॾेई छॾियो।
इहो ड्यूटी मजिस्ट्रेट जो इख़्तियारी न आहे। हिकु त FIR में दहशतगर्दी जा कलम शामिल आहिनि, केस नॉर्मल कोर्ट जो न आहे। ॿियो त ड्यूटी मजिस्ट्रेट जा इहे अख़्तियार न आहिनि। हुन जा वधि में वधि इख़्तियार इहे आहिनि त हू जवाबदार खे पुलिस रिमांड ते ॾियण बजाए जेल कस्टडी करे पिए सघियो। कानूनी माहिरनि CTD जे अहिड़नि दावाउनि खे रद्द करे छॾियो आहे। कानूनी माहिरनि जो चवणु आहे त जज वटि इख़्तियार आहिनि त हूअ आज़ादु करे सघे थो। कानूनी माहिर साजिद सुमरे जो चवणु आहे त ड्यूटी मजिस्ट्रेट सेक्शन 63 तहत कंहिं बि जवाबदार खे आज़ादु करे सघे थो। ATC कलम हुजे या क़त्ल जो कलम हुजे, मजिस्ट्रेट खे वॾा पावर आहिनि। असां वटि हिते मजिस्ट्रेटनि खे पंहिंजे पावर जी ख़बर ई न हूंदी आहे। जिन खे कानून जी ॼाण आहे उहे इस्तेमालु कनि पिया। एडवोकेट साजिद सुमरो जो चवणु हो त मजिस्ट्रेट भले ड्यूटी मजिस्ट्रेट हुजे पर उन जा पावर मजिस्ट्रेट वारा ई आहिनि। होॾांहुं इहो पिणु बहस हली रहियो आहे त हाणे केस जो IO मजिस्ट्रेट जे हिन आर्डर ख़िलाफ़ रिवियन में कहिड़ी अदालत वेंदो। कुझु कानूनी माहिरनि जो ख़्यालु आहे त FIR में दहशतगर्दी जा कलम हुअण सबबि दहशतगर्दी जी अंत आणण वारी अदालत जे निगरान जज इक़बाल ख्वाजा जी अदालत वेंदो। कुझु कानूनी माहिरनि जो ख़्यालु आहे त जुडिशल मजिस्ट्रेट जे आर्डर 63 सेक्शन जे आर्डर जे रिवियन जेकरे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज वेस्ट डॉक्टर आम्बीर जी अदालत में फ़ाइल कई वेंदी। सभिनी सूरतुनि में मामिलो तॾहिं ई वधीक क्लियर थी सघे थो जॾहिं मामिलो अदालत में ईंदो। अदालत पारां आज़ादु कयल ॿिन्ही ॼणनि खे CTD छो आज़ादु न कयो। CTD पारां ॿिन्ही नौजवाननि खे ॿीहर कोर्ट मां खंबियो वियो, जेका पिणु अदालती रिट खे चैलेंज करणु बराबरि आहे। जेकॾहिं CTD कोर्ट जे आर्डर मां मुतमइन न हुई त आर्डर ख़िलाफ़ रिवियन में हलिया वञनि हा। कानूनी माहिरनि जो ख़्यालु आहे त जज साहिब सेक्शन 63 वारे आर्डर में कानूनी तक़ाज़ाऊं पूरियूं कयूं या न, उनखे कानूनी तौरु कोर्ट में चैलेंज करे सघिजे पियो। पर कोर्ट जे आर्डर बाद ॿिन्ही नौजवाननि खे आज़ादु न करणु ख़ुदि CTD पारां अदालत खे खुलियल चैलेंज आहे। गनी अमान ऐं सरमद खे अदालत मां खंभण ख़िलाफ़ वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां आलमी इदारनि में आवाज़ उथारण जो ऐलान कयो वियो आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे सीनियर अॻवान डॉक्टर हिदायत भुट्टो चयो आहे त गनी अमान ऐं सरमद खे अदालत मां खंभण ख़िलाफ़ आलमी इदारनि में आवाज़ उथारींदासीं, रियासती इदारनि खे वाइखो कबो। डॉक्टर हिदायत जो वधीक चवणु हो त ई जेको सिंध जे क़ौमी कारकुननि गनी अमान ऐं सरमद मीराणी खे गुम कयो वियो केतिरनि ॾींहंनि खां वठी। गनी अमान खे हॉस्पिटल मंझां ऐं सरमद मीराणी खे संदसि घर मंझां जेको आहे सो डिसअपियर कयो वियो। उन लाइ सॼी सिंध जेके असां सरापाए एहतजाज रही ऐं उन खां पोइ रियासत जेके असां उनखे जेको आहे सो कूड़नि केसनि में जेको आहे सो फासाइण जी जेके असां कोशिशि कई ऐं उन्हनि खे जेको आहे सो अदालत जे अॻियां जेको आहे सो रिमांड जे लाइ वठण जे लाइ जेको आहे सो पेश कयो वियो ऐं उन्हनि जी अदालत उन्हनि जे ठहियल इदारनि जेके असां उन्हनि खे जेको आहे सो कूड़ो करार ॾिनो ऐं उन्हनि जी कूड़ी FIR खे रद्द कंदे गनी अमान ऐं सरमद मीराणी खे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो। पर उन जे बावजूद बि हिननि जी रियासती गुंडागर्दी जेके असां बाज़ न आई ऐं उन्हनि जेको आहे सो उन ई अदालत मंझां जेको आहे सो उन्हनि खे वरी जेको आहे सो खणी जेको आहे सो गुम कयो, बजाए इन जे जो हुनखे पंहिंजनि माइटनि जे हवाले करे पंहिंजे दोस्तनि जे हवाले करे, पर हुनखे जेके से ॿीहर हू खणी गुम करे छॾियो अथनि। ऐं उन जी जेके असां जेतिरी बि मज़म्मत कजे ओतिरी घटि आहे। असां वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे तरफ़ां उन जी जेके असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असां जेको आहे सो इन्हनि केसिस खे जेको आहे सो आलमी इदारनि ताईं इंटरनेशनल इदारनि ताईं एमनेस्टी इंटरनेशनल खां वेंदे जेको आहे सो यूनाइटेड नेशन्स ताईं अमेरिकन सेनेटरनि ताईं जेको आहे सो असां उन केसनि खे जेको आहे सो पहुचायो आहे ऐं वरी बि जेको आहे सो
इन्हनि जी जेकी आहे हिन बदमाशी खे, हिन गुंडागर्दी खे, हिन दादागिरी खे जेको आहे वाक़ो ज़रूरु कंदासीं। छाकाणि त ही जेके आहिनि से सम्झनि था त असांखे जेको आहे केर बि चवण वारो कोन्हे को, असांखे जीअं वणंदो तीअं कंदासूं। छाकाणि त ही सम्झनि था त ही रियासत जेकी आहे अंग्रेज़नि जे तरफ़ां खेनि जेके गिफ्ट कयल आहे ऐं नकुली ऐं कूड़ ते ॿधल जेके बेक़ौमी नज़रे तहत जेके जोड़ी वई आहे ऐं उहा जेके असांजे असुल वतन सिंध वतन खे जेको आहे उहा चैलेंज करे थी। सिंध ई जेके गनी अमान वारा आहिनि उहे लतीफ़ जा पारखू आहिनि ऐं साईं जीएम सैद जा पैरोकार आहिनि। ही क़ौमी कारकुन जेके आहिनि से साईं जीएम सैद जे फ़िक्र खे, साईं जीएम सैद जे फ़लसफ़े खे दिलि सां हांडे जेके उन्हनि जे लाइ माण्हुनि में शऊर पैदा कनि था ऐं उन्हनि जे लाइ जेके आहिनि से जस्तजू कनि था, जदोजहद कनि था ऐं साईं जीएम सैद जे अणपूरे ख़्वाब खे जेको आहे पूरो करण लाइ जेके आहिनि से हू कोशिशि कनि था। ही सम्झनि था त असां सिंधी क़ौमी कारकुननि खे टिजारे हिसाई डिसपियर करे साईं जीएम सैद जे फ़िक्र खे जेको आहे ख़तमु करे छॾींदासीं। इहा हिननि जी भुल आहे। अॼु साईं जीएम सैद जो फ़िक्र सिंध जे घर घर में जेको आहे दिलनि में घिड़ी वियो आहे ऐं इहा जेके ही सम्झनि था त सिंध जो नौजवान ख़ुशूसन जेको आहे साईं जीएम सैद जे फ़िक्र खे दिलि सां हांडायो आहे ऐं सिंध जे उन्हनि ॻाढ़नि झंडनि खे जेको आहे दिलनि में जेका सांडे जेके आहिनि से हू जदोजहद कनि था, जस्तजू कनि था ऐं ही सम्झनि था त असां जंहिंमें बि जेके आहिनि से थोरा घणा गैरत जा ॾिसनि था, जंहिंमें बि ज़मीर ॾिसनि था, जंहिंमें बि जेके सम्झनि था त ही जेके सुभाणे जेको आहे ही नंढड़ो जेको ॿूटो आहे उहो वधी वण थींदो त उनखे जेके कुचलण जी कोशिशि कनि था। पर हुननि खे ख़बर नाहे त साईं जीएम सैद जो फ़िक्र जेको आहे ईअं ख़तमु थियण वारो नाहे ऐं इहा जदोजहद जेके हिकिड़े पासे असांखे हाणे जेको आहे इन्हनि ॻाल्हियुनि में मुंझाए, इन्हनि ॻाल्हियुनि में हिसाए ऐं ॿिए पासे जेके ही पंहिंजूं साज़िशूं जेके आहिनि से उहे ज़ोर शोर सां जारी रखियो अचनि ऐं हाणे जेको आहे 27वीं तरमीम जेके आणण जी कोशिशि कनि था ऐं सिंध जे मथां एटम बम किराइण जी कोशिशि कनि था, जंहिंमें जेके आहिनि सिंध खे जेके आहिनि टुकड़ा टुकड़ा करण जी जेके ही साज़िश कनि था। सिंधी माण्हू बाशऊर आहे। सिंधी माण्हू तव्हांजी साज़िशुनि खे, तव्हांजे हिकमत अमलियुनि खे, तव्हांजी गुंडागर्दी ऐं दादागिरी खे सम्झे थो। तव्हां यादि रखी छॾियो जेकॾहिं सिंध जे ख़िलाफ़ु तव्हां साज़िश कई, सिंध खे टुकड़ा करण जी कोशिशि कई, सिंध खे तबाह करण जी कोशिशि कई त सिंधी माण्हू पंहिंजे वतन सां बेइंतहा प्यार था कनि। असांजे अबड़नि ॾाॾड़नि जेका पंहिंजे वतन लाइ, सिंध वतन लाइ, आज़ादु सिंध वतन लाइ जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि उहे राजा ॾाहर खां वेंदे जेको आहे मखदूम बिलावल ताईं, शाह इनायत शहीद ताईं, दौलत दरिया ख़ान ताईं, दोदे सूमरे ताईं जेके उहे क़ुर्बानियुनि जो जेको सिलसिलो जेको आहे उहो उन वक़्त खां वठी जारी आहे। अॼु ताईं जेके आहिनि से सिंध जा क़ौमी कारकुन, सिंध जा हिलाली पुट जेके आहिनि से क़ुर्बानियूं ॾींदा पिया अचनि ऐं तव्हांखे असां वान करणु था चाहियूं त जेकॾहिं तव्हां सिंध खे टुकड़ा करण जी कोशिशि कई, सिंध जे ख़िलाफ़ु जेके आहिनि से साज़िशूं कयूं त सिंधी क़ौम बेदार आहे, सिंधी क़ौम जाॻे पई ऐं इन में जेको आहे तव्हांजो ही नकुली रियासती इदारा ऐं ही नकुली जेके कूड़े नज़रे ते ठहियल जेके रियासत जेके टुकड़ा थी वेंदी ऐं जेके भञी भोरा थींदी ऐं सिंध वतन जेको आहे पंहिंजी आज़ादी ज़रूरु माणींदो ऐं उन आज़ादी खे जेको आहे सिंधी माण्हू दिलि सां हांडीनि था। सिंधियुनि माण्हुनि जे जेके दिलनि सां जेको आहे उन्हनि खे बेइंतहा प्यार आहे ऐं उहो जेको आहे ॾींहुं परे कोन्हे जंहिं ॾींहुं जेके सिंधी माण्हू जेके आहिनि से पंहिंजे आज़ादु वतन जा झंडा ऊचा रखंदा ऐं तव्हांखे असां ॿुधाइण था चाहियूं त सिंधी क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो ऐं सिंध जे ख़िलाफ़ु जेके साज़िशूं फौरन बंदि कयो। नाम्यारे रागी सैफ समेजे चयो आहे त मां ज़ाती तौरु गनी अमान ऐं संस ख़ानदान खे नथो सुञाणा, पर उहे माण्हू सचा वाबस्ता ऐं पंहिंजे हक़नि लाइ जदोजहद कंदड़ आहिनि जेके ॾुख बर्दाश्त करण लाइ ॼावा आहिनि पर सचे हक़ जी वाट तां कॾहिं बि न हटंदा। आउं रियासत खे अपील कयां थो त अक़ल ऐं इंसाफ़ खां कमु वरितो वञे, अहिड़नि माण्हुनि खे ख़तरो न सम्झो वञे। उहे सिंध सां मुहबत कंदड़ ज़मीर जा आवाज़ आहिनि, उन्हनि खे ॿुधो, इज़त ॾियो ऐं हमदर्दी सां गुफ़्तगू करियो, सुधारा आणियो। सिंधियन नेशनल कांग्रेस पारां मेहरापुर में गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी समेत समूरनि क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र आफ़ी
ऐं जसकम बशीर ख़ान जो अॻवान ज़मीर मेमण नोमान सैतो आज़ान काज़ी ऐं ॿिया करे रहिया हुआ। ठटे में पिणु गनी अमान ऐं सरमद मीराणी खे आज़ादु न करण ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जो बाइकाट करे वकीलनि एहतजाज कयो। इंसानी हक़नि लाइ जाखोड़ींदड़ बसीर नवीद चयो आहे त बिलावल भुट्टो ऐं मुराद अली शाह जॾहिं जमहूरियत ऐं आइन जी बालादस्ती बाबति तक़रीरूं कनि था त उहे दिलकश लफ़्ज़ चवनि था, पर जॾहिं हिननि ॻाल्हियुनि ते अमल करण जो वक़्तु अचे थो त ॼण उन्हनि जी जान निकिरी वञे थी। पंहिंजे जारी कयल बयान में बसीर नवीद चयो आहे त नौजवाननि ऐं शहरियुनि ख़िलाफ़ CTD खे मुतहरिक कयो वियो आहे, जंहिंजे करे सॼो सिंध सूबो ख़ौफ़ में मुब्तला थी वियो आहे। केतिरनि ई नौजवाननि खे रोज़ानो CTD निशानो बणाए रही आहे, पर सिंध जा हुक्मरान इहो सम्झनि था त इख़्तिलाफ़ जे आवाज़ खे दॿाइण में कामयाबु थी रहिया आहिनि। बसीर नवीद जो वधीक चवणु हो त सिंध जा 2 नौजवान गनी अमान ऐं सरमद मीराणी आहिनि जिन खे CTD गिरफ़्तार कयो, पर जॾहिं अदालत खेनि आज़ादु करण जो हुकुम ॾिनो तॾहिं बि हुक्मराननि जे इंतकाम वारी कावड़ घटि न थी। अदालती हुकम बावजूदि अदालत मां 2 नौजवाननि खे खंभे गुम कयो वियो। 2 नौजवान जॾहिं खंभजण खां पोइ अज़ियत वारे सेल में बंदि हुआ तॾहिं सिंध वासियुनि भरपूर एहतजाज कया ऐं आवाज़ उथारियो, जंहिंजे नतीजे में मच्छर कॉलोनी मां गिरफ़्तारी जो ड्रामो रचायो वियो। इन मां अंदाज़ो लॻाए सघो था त सिंध जा हुक्मरान केतिरी गंदी ज़हनी जो शिकार आहिनि। हुक्मराननि खे गिरफ़्तार थियल माण्हू लाइ बि जाली गिरफ़्तारी जा ऐलान करणा पवनि था। हीअ ॻाल्हि पक सां साबित करे थी त सिंध जी आवाम जो दुश्मन केतिरो निढड़ो आहे ऐं केतिरी गंदी ज़हनी जो मालिक आहे। वफ़ाक़ी हुकूमत पारां 27 आइनी तरमीम जूं तयारियूं जारी आहिनि। इन सिलसिले में पीपल्स पार्टी खां पिणु मदद घुरी वई आहे, जॾहिं त सिंध जे सुञाण धुरियुनि पारां 27 आइनी तरमीम सिंध ख़िलाफ़ साज़िश करार ॾिनी वई आहे। ज़रियनि वटां मालूम थियो आहे त तरमीम जो ड्राफ्ट तयारु कयो पियो वञे, जेको सूबाई हुकूमतनि बदिरां के ॿियूं धुरियूं तयारु करे रहियूं आहिनि। PP खे 27 तरमीम जो वकील बणाइण लाइ आज़ादु कश्मीर में हुकूमत पिणु ॾिनी वेंदी, जॾहिं त पीपल्स पार्टी खां मदद तलब कई वई आहे, जंहिं ते ग़ौर वीचार लाइ पीपल्स पार्टी इजलास सॾाए वरितो आहे। सिंध जे सुञाण धुरियुनि पारां 27 आइनी तरमीम जी सख़्त मुखालफ़त कई वई आहे। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर ऐं सिंधु दरिया बचायो तहरीक जे कन्वीनर सैयद ज़ैन शाह चयो आहे त मुल्क में 27 आइनी तरमीम आणे सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारी ते राताहो हयो पियो वञे ऐं मुल्क खे हिकु भेरो ॿीहर 1 यूनिट ॾांहुं धिकियो पियो वञे। असल में वफ़ाक़ पारां सूबनि जे मालियात, तालीम, सिहत, आदमशुमारी ऐं अदलिया ते मुकमल कंट्रोल हासिल करण जी हिकु ख़तरनाक साज़िश आहे, जंहिं साज़िश में पीपल्स पार्टी बराबरि जी शरीक आहे। पंहिंजे जारी कयल बयान में सैयद ज़ैन शाह चयो आहे त 27 आइनी तरमीम जे ज़रिए सिंध जी वहदत, वसीलनि ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ते हमिलो कयो वियो त सिंध जा माण्हू सख़्तु मज़ाहिमत कंदा। पंहिंजे जारी कयल बयान में हुन चयो त हीअ तरमीम 18 आइनी तरमीम खे गैर असराइतो बणाइण ऐं सूबाई इख़्तियार खसण जी हिकु मुनज़म कोशिश आहे। हुन चयो त पीपल्स पार्टी हमेशह इक़्तिदार जे ख़ातिर वफ़ाक़ में क़ौमी ख़ुदि मुख़्तियारी ते हमला, वसीलनि जी नीलामी समेत ॿिया अहिड़ा कुधा कम कंदी रही आहे। 27 आइनी तरमीम ज़रिए पीपल्स पार्टी सिंध जी क़ीमत ते इक़्तिदार हासिल करे माण्हुनि खे क़ुर्बानी जो ॿकरो बणाईंदी। पीपल्स पार्टी माज़ी में बि अहिड़ा क़दम खणंदी रही आहे। सिंध यूनाइटेड पार्टी 27 आइनी तरमीम जी सख़्त मुखालफ़त करे थी ऐं हर सियासी, क़ानूनी ऐं अवामी मुहाज़ ते उनजे ख़िलाफ़ जदोजहद जारी रखंदी। हुन चयो त जेकॾहिं हीअ तरमीम मंज़ूरु कई वई त उहा पाकिस्तान जे वफ़ाक़ी ढांचे लाइ हिकु संगीन ख़तरो साबित थींदी। सैयद ज़ैन शाह चयो त सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ऐं वसीलनि ते सूबनि जे हक़ खां सवाइ न जमहूरियत मुस्तहकम थी सघे थी, न ई वरी वफ़ाक़ हली सघे थो। 27 आइनी तरमीम वारे मामले ते कराची बार जे सदर आमिर नवाज़ वड़ाइच रद्द अमल ॾींदे चयो आहे त हुकूमत 27 आइनी तरमीम ज़रिए नवां सूबा ठाहिण जी तयारी करे रही आहे। जेकॾहिं सिंध जे माण्हुनि हिन फ़ैसिले ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी ज़ोरदार एहतजाज न कयो त सिंध विरहाइजी वेंदी। हुन वफ़ाक़ी वज़ीर अलीम ख़ान जे ताज़े बयान जो हवालो ॾींदे चयो त भले उन्हनि वटि 9 यूनिटनि खे सिर्फ़ु इंतिज़ामी यूनिट जो नालो ॾियण वारी ठगी हुजे, पर हक़ीक़त में उहे अलॻि सूबा हूंदा।
हुन सिंध जे माण्हुनि खे अपील कई त हू सिंध जी विरासत जी कंहिं बि कोशिश खे नाकाम बणाइण लाइ गॾिजी मैदान में अचनि। सेनेटर कामरान मुर्तज़ा चयो आहे त 27वीं तरमीम में केतिरा ई अहिड़ा नुक़्ता ॿीहर शामिल कया पिया वञनि जेके असां जदोजहद करे ख़तमु कराया हुआ। STP सरबराह डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त 27वीं आइनी तरमीम जे नाले में जेकॾहिं सिंध जी वहदत वसीलनि ऐं हक़नि सां छेड़छाड़ थी त सिंध ख़ामोश न वेंदी। पंहिंजे जारी कयल बयान में हुन चयो त असीं एहतजाजी तहरीक हलाईंदासीं, हुक्मरान जो घेराव कंदासीं। सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई चयो आहे त पीपल्स पार्टी सिंध जे ज़मीननि, पाणी, ॿेटनि ऐं मैदनियात खे खपाइण बैदि सिंध खे विराइणु चाहे थी। सिंध में को बि सूबो ठहिणु न ॾींदासीं। हुकूमत पारां 27वीं तरमीम ज़रिए सिंध खे विराइण जी साज़िश कई पई वञे। अहिड़ो अमल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। भरपूर जदोजहद कई वेंदी। पंहिंजे जारी कयल बयान में हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत पीपल्स पार्टी हिकु सिके जा ॿ पासा आहिनि। पीपल्स पार्टी वारा वफ़ाक़ सां मिली करे इक़्तिदार जे हवस में सिंध खे विराइण जूं साज़िशूं पिया कनि, पर असीं 27वीं आइनी तरमीम ऐं सिंध में नवनि सूबनि जी मुखालफ़त कंदासीं। पीपल्स पार्टी सिंध सां गद्दारी पई करे। पीपल्स पार्टी जो ज़वाल अचण वारो आहे। तारीख़ गवाह आहे, जंहिं बि सिंध अमड़ सां गद्दारी कई उहे मिटिजी विया। पीपल्स पार्टी सिंध जूं ज़मीनूं, ॿेट, ज़रई पाणी, मैदनियात समूरा वसीला इक़्तिदार जी लालच में विकिणी छॾिया आहिनि। ॻाल्हि हाणे मज़मत खां चढ़ी वई आहे। हाणे सिंधियुनि खे अमली जदोजहद करणी पवंदी। सिंध हारी कमेटी सिंध में नवनि सूबनि जी मुखालफ़त करे थी ऐं असीं नवनि सूबनि ख़िलाफ़ भरपूर नमूने पुरअमन जदोजहद कंदासीं। नामियारे लेखक ऐं दानिश्वर नसीर मेमण चयो आहे त बिलावल भुट्टे जे एक्स पैगाम मां चिटो थी वियो त 27वीं आइनी तरमीम वसीले NFC अवार्ड में सूबनि जो वधायल हिसो ऐं 18वीं आइनी तरमीम जा मिलियल इख़्तियार अमली तौरु पुॼाणी ते पहुचंदा। हूअं बि SIFC वसीले उहो कमु अॻे ई थी चुको आहे। बिलावल उन बाबति पार्टी इजलास में फ़ैसिले जी ॻाल्हि कई आहे। सिधी नहकर न कई अथाईं। ॿिनि सूबनि ऐं अहम वफ़ाक़ी उहिदनि खां पोइ कश्मीर जी हुकूमत मिलण जे एवज़ उहा निंढी ख़िदमत आछण जो इम्कानु रद्द नथो करे सघिजे। जे ईअं करण जो फ़ैसिलो थियो त सिंध मां कुझु गोड़ थियण जा इम्कान आहिनि। सिंधियुनि खे इहो बि ॿुधाए सघिजे थो त हुननि त सूबो थे विरहायो, उहो बचाइण लाइ मजबूरनि उहो समझौतो करणो पियो। हूअं बि इन तरमीम सां मिलियल वाधू इख़्तियारनि ऐं NFC अवार्ड में मिलियल वाधू रक़म मां सिंध खे कहिड़ा पटका पहिराया अथो। सूबनि खे उहे जेके नाले मात्र इख़्तियार ऐं वसीला मिलिया हुआ उहे वापसि फुरे मुल्क खे वापसि अॻूणे मर्कज़ ॾांहुं खणी वेंदा। अॻे भींग हुई, हाणे सवा भींग हूंदी। अञा त इहो बि पतो नाहे त शायदि कुझु वर वकड़ ॾेई सूबनि वारो मामिलो बि तरमीम जो हिसो बणायो वञे। पोहरियत मज़ाहिमत तहरीक जे अॻवान मसरूर शाह चयो आहे त मुल्क में नए वन यूनिट खे आइनी शक्ल ॾियण लाइ अमल जारी आहे। SIFC ऐं मौजूदा हाइब्रिड निज़ाम खे असां नओं वन यूनिट चवंदा रहिया आहियूं, छाकाणि त क़ौमुनि जे वसीलनि ते मुकमिल मरकज़ी कब्ज़ो कयल आहे त जीअं आलमी मंडी में उन्हनि खे नीलाम करे सघिजे। सियासी जबर उरूज ते पहुतल आहे। उन नए वन यूनिट ख़िलाफ़ हर आवाज़ खे कुचलण लाइ पीका एक्ट जहिड़ा क़ानून आंदा विया आहिनि। आइन में ॾिनल बुनियादी हक़नि ऐं अदालतनि ज़रिए उन्हनि जी थोरी घणे तहफ़ुज़ खे बि वरी 26वीं तरमीम ज़रिए ख़तमु कयो वियो आहे। पर उन सॼे कारोबार खे हाणे मुकमिल आइनी शक्ल ॾियण लाइ काफ़ी वक़्त खां कोशिशूं जारी आहिनि। जॾहिं मुल्क में नवनि इंतिज़ामी यूनिटनि जे क़याम लाइ कैंपेन शुरू थी ऐं सिंध खे विरहाइण जूं ॻाल्हियूं शुरू थियूं त उन वक़्तु असां चवंदा रहियासीं त मौत ॾेखारे बुख़ार ते राज़ी करण लाइ उहा रांदि खेॾी पई वञे। मतिलबु 27वीं आइनी तरमीम लाइ माहौल ठाहियो पियो वञे, जंहिंमें 18वीं तरमीम खे रोल बैक करे NFC में सूबनि जी रक़म घटि करणु, वसीलनि जहिड़ोकि पाणी, ज़मीन ऐं मैदनियात ते सिधो मरकज़ी कब्ज़ो क़ाइमु करणु, काग़ज़ ते ॾिनल सूबाई ख़ुदि मुख़्तियारी खे ख़तमु करणु ऐं आर्टिकल 243 में तरमीम करे सदारती इख़्तियारनि खे वधाइण त जीअं अॻिते हली फील्ड मार्शल सदर लाइ रस्तो हमवार कजे ऐं आइनी अदालतूं ठाहे मथियनि जोडिशरी खे कंट्रोल करण सां गॾु हाणे इंतिज़ामी मैजिस्ट्रेट जे वसीले लोअर जोडिशरी खे बि कंट्रोल करणु शामिलु आहे। अॼु बिलावल जे बयान में इहो सभु कुझु वाज़े आहे ऐं इहो बि वाज़े आहे त पीपल्स पार्टी हिकु ॿी तारीख़ी गद्दारी करणु वञी रही आहे। सिंध जे अवाम खे एंटी कैनाल तहरीक वांगुरु ॿीहर मज़ाहिम जे मैदान में लहिणो पवंदो। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी जनरल सेक्रेटरी साजिद हुसैन मैसर ऐं सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर उमरा समूह पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त
27वीं आइनी तरमीम मार्शल लॉ खां वधीक ख़तरनाक आहे। 27वीं आइनी तरमीम वसीले नवनि सूबनि जे नाले में पाकिस्तान खे वजूद ॾींदड़ सिंध जी वहदत मथां वार कयो पियो वञे। 27वीं आइनी तरमीम वसीले वन यूनिट खे क़ानूनी शक्ल ॾिनी वई आहे। पीपल्स पार्टी मुल्क जे आवाम सां तारीख़ी वेसाघाती कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी 26वीं आइनी तरमीम कराए आला अदलिया खे मुकमिल बेअसर कयो। आला अदालत खे मफलूज बणाइण खां पोइ 27वीं आइनी तरमीम वसीले समूरे मुल्की निज़ाम खे गैर जमहूरी क़ुवतनि हवाले करण जी तयारी कई वई आहे। 27वीं आइनी तरमीम सूबनि जे इख़्तियारनि मथां हमिलो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सूबनि जा इख़्तियार घटाइण वारी तरमीम में सरगर्म किरदारु अदा करे रहियो आहे। पीपल्स पार्टी जी क़यादत कुर्सी ख़ातिर हमेशह इस्टेब्लिशमेंट सां गॾिजी सिंध ऐं मुल्क खे नुक़सानु ॾिनो आहे। गैर जमहूरी क़ुवतूं ज़ाती ऐं गिरोही मुफ़ादनि ख़ातिर मुल्क में 71 जहिड़ी सूरतहाल पैदा न कनि। 27वीं आइनी तरमीम वसीले मज़लूम क़ौमनि जे हक़नि ते राताओ हणण जो क्रेडिट बि पीपल्स पार्टी ॾांहुं वञे थो। बिलावल भुट्टे ज़रदारी वज़ीर अज़म जी सीट हासिल करण लाइ जमहूरियत ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जो सौदो कयो आहे। सिंध जो अवाम 27वीं आइनी तरमीम खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदो। 16 नवंबर ते हैदराबाद में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक तरफ़ां एहतजाजी मार्च कयो वेंदो। क़ौमी अवामी तहरीक 27वीं आइनी तरमीम जे नाले में सिंध टोड़ण जी साज़िश ऐं वसीलनि जी फुरलुट, गैर क़ानूनी अफ़गानी निकाल न करणु, कारपोरेट फार्मिंग, दरिया ते धाड़े ख़िलाफ़ 8 नवंबर ते अयाज़ लतीफ़ पलीजो जी अॻुवाणी में थाणे बुला खान में मोहब्बत सिंध प्यादल मार्च ऐं जलसे जो ऐलान कयो आहे। प्यादल मार्च ऐं जलसे जे सिलसिले में क़ौमी अवामी तहरीक जा अॻुवान लियाकत गबोल, जमील पालारी, मिठल गबोल, मिसम पालारी, ख़ादम गबोल ऐं ॿियनि थाणो बुला खान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दावतूं ॾिनियूं। रहवासियुनि भरपूर शिरकत जी ख़ातिरी पिणु कराई। ॿिए तरफ़ क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त 27वीं आइनी तरमीम ज़रिए सिंध जी वहदत, वसीलनि ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ते वार कयो वियो त सिंध जो अवाम इंतिहाई सख़्तु मज़ाहिमत कंदो। सिंध ते जेकॾहिं कंहिं हमले करण जी कोशिशि कई त कहिड़ी बि एजेंडा तहत, कहिड़े बि मक़सद तहत, यादि रखिजो हुक्मरानो सिंध ते हमिलो थींदो त तॾहिं सिंध में ज़ातियुनि, शहरनि, झंडनि, पार्टियुनि फ़र्क़ बिना सिंध हिकिड़ी मुठ हूंदी, हिकिड़ी तस्बीह हूंदी, हिकिड़ी ललकार हूंदी, हिकिड़ो मज़बूत हौसलो ऐं अज़म हूंदी। पंहिंजे जारी कयल बयान में अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो आहे त 26वीं आइनी तरमीम खां पोइ हाणे 27वीं आइनी तरमीम जूं तयारियूं थी रहियूं आहिनि। सिंध में नवां सूबा ठाहे सिंध जी वहदत ते हमिलो कयो वेंदो। सिंध दुश्मन 27वीं तरमीम में पीपल्स पार्टी वफ़ाक़ी सरकार जी सहूलियतकार आहे। अञा ताईं नवनि किनारनि जी तलवार सिंध मथां लटकियल आहे। मथां वरी नवनि सूबनि 27वीं तरमीम ज़रिए सिंधी माण्हुनि खे पंहिंजी धरती तां बेदख़ल करे हक़ हुक्मरानी खां परे रखण जी ख़तरनाक साज़िश कई वई आहे। अयाज़ लतीफ़ पलीजे वधीक चयो त 27वीं आइनी तरमीम समेत सिंध दुश्मन ऐं अवाम दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ रोडनि ऐं रस्तनि ते सियासी जदोजहद करे क़ौम खे ख़तरनि खां आगाह कबो। पीपल्स पार्टी इक़्तिदार जी लालच में सिंध जी वहदत खे दाव ते लॻाए छॾियो आहे। पीपल्स पार्टी सम्झे थी त असां वफ़ाक़ सां सिंध जो सौदो कयो आहे त सिंधी ख़ामोश रहंदा ऐं सिंध ख़ामोश रहंदी। पीपल्स पार्टी खे सम्झणु खपे त 7 करोड़ सिंधी सिंध जी ज़मीन जो टुकड़ो बि वफ़ाक़ खे ॾियणु न ॾींदा। पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत सिंध जे माण्हुनि खे डेंगी ऐं ॿियनि ख़तरनाक बीमारियुनि जे हवाले करे छॾियो आहे। सिंध हुकूमत खे घुरिजे त फ़ौरी तौरु मच्छरनि खां बचाव बाबति मच्छरमार स्प्रे करायो वञे। नामियारे लेखक ऐं दानिश्वर जामी चांडीअ चयो आहे त 27वीं आइनी तरमीम मुल्क में वफ़ाक़ियत जी जमहूरी तस्वर, आइन में सूबाई ख़ुदि मुख़्तियारी, NFC अवार्ड में सूबनि जे माली हिसे जे आइनी तहफ़ुज़ ऐं अरिड़हीं आइनी तरमीम जी मुकमल वापसी ऐं इनकार जो हिकु दहशतनाक मनसूबो आहे। जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन तरमीम जी हिमायत कंदी त उहो मुल्क में वफ़ाक़ियत, जमहूरियत ऐं सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ख़िलाफ़ हिकु संगीन गद्दारी वारो क़दम हूंदो। मौजूदा बेइख़्तियार ऐं बोगस हुकूमती सेटअप जो हिसो बणिजणु पाण में अहिड़ी गद्दारी जी हिकु सूरत आहे। नामियारे लेखक काज़ी आसिफ़ चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत हिकु नओं मुहाज़ खोलियो आहे। पाकिस्तान ख़ासि करे सिंध जे माण्हुनि लाइ हिकु नओं इम्तिहान शुरू थी वियो आहे। मौजूदा हुकूमत हिकु ई वक़्तु केतिरा ई अंदरूनी मुहाज़ खोलिया आहिनि। ॿाहिरियुनि मुहाज़नि ते बि इहा छिकताण जारी आहे। पाकिस्तान जी मुआशी सूरतहाल हिकु ई वक़्तु एतिरे मुहाज़नि सां वेहण जी सघ न रखंदी। मुल्क खे मुआशी तौरु मज़बूत करण बदिरां हर ॾींहुं हिकु नओं मुहाज़ खुली रहियो आहे।
बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे ट्वीट में उहे सभु ॻाल्हियूं लिखियूं जेके 27 आइनी तरमीम में हू चाहिनि था। पीपल्स पार्टीअ जो इजलास जेको बि फ़ैसिलो कंदो उहो पीपल्स पार्टी जो मुस्तक़बिल तय कंदो। जेकॾहिं पीपल्स पार्टी उन तरमीम ते राज़ी थी वञे थी त यकीन करियो त उहा सिंध मां ई पंहिंजो ख़ात्मो करे छॾींदी। जेकॾहिं राज़ी न थी त जदोजहद जो हिकु नओं इम्तिहान शुरू थी वेंदो। इहो ई वक़्तु हूंदो जॾहिं मालूम थींदो त सिंध जो जागीरदार तबिको एलाइट क्लास कंहिं सां गॾु बीठो आहे। इन सूरत हाल में पीपल्स पार्टी अंदरि तोड़ फोड़ ऐं ॿिया मामला बि नज़रअंदाज़ नथा करे सघिजनि। नामियारे सहाफ़ी शाइर ऐं खाबीदुर जे अॻवान कामरेड मंसूर मीराणी जी 4हीं वरसी आर्ट काउंसिल सखर में जागरता फोरम सखर तरफ़ां मल्हाई वई। तक़रीब में कामरेड मंसूर मीराणी जे घर भातियुनि दोस्तनि ऐं साथियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते नामियारे अदीब अदल सुमरे, सहाफ़ी सुहेल सांगी, सुमल मीराणी, मंज़ूर सोलंगी, डॉक्टर मुमताज़ बुखारी, हमीद सुमरे, हमीदा गांगरो, प्रोफेसर सरवर सैफ़ मंसूर मीराणी खे भेटा पेश कंदे चयो त मंसूर मीराणी जदीद ऐं साइंसी सोचनि जी उपटार कंदड़ शख़्सियत जो मालिक हो। हुन पंहिंजी पार्टी ऐं नज़रिए सां मरण घड़ी ताईं लाॻापो रखियो। हुन जी शाइरी में पोरित इनकलाब ऐं वतन सां मुहबत जा जज़्बा उत्तम आहिनि। हूअ घणपासाई शख़्सियत हो। हू शाइर हो, सहाफ़ी हो, समाज सुधारक ऐं मौसीक़ी जो ॼाणू हो। हुन सदा सहाफ़त, अदब ऐं सियासत में हक़ ऐं सच जी ॻाल्हि खे निर्वार कयो। हुन जी शाइरी का मख़सूस दौर जी न पर हर दौर जी शाइरी आहे। हू पंहिंजी पार्टी सां ऐं नज़रिए सां मुकमिल रीत कमिटेड हो। हुन जी छॾियल जदोजहद झकी ज़रूर थी आहे पर ख़तमु नाहे थी, न वरी ख़तमु थी सघंदी। तक़रीब जी शुरूआत में जागरता जे सरगर्म साथी फैज़ सुमरे आयल महिमाननि खे आजियाणो ॾिनो। तक़रीब जी कार्रवाई जागरता जे सेक्रेटरी सचल भट्टी हलाई। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु।